चो अली अली साईं कंदो सब भली भली ओ इश्क मजा चो अली अली ओ अली असांजो मौला है संग कंदो रब सौला है अली बिना नहीं गली गली इश्क मजा चो अली अली। ये लिखे तो छा हजरत कासिम रज़ी अल्लाह तआला जी करबला में शादी थी हुई। बाबा हजरत कासिम साईं जी शादी कोन थी, या जुड़तू वही कूड़ी रिवायत है। छा हजरत बीबी सुगरा करबला में मौजूद हुई, छा उन जी शादी थियल हुई, छा सनस मुड़स जो नालो हसन मुसन्ना हुयो। हजरत बीबी सुगरा साईं जंहिंखे चवंदा आहिनि त मदीने शरीफ़ में छॾे आया ऐं नंढड़ी हुई ऐं सगीर हुई मासूम हुई, इहा ॻाल्हि कूड़ी आहे।